अस्सलाम वालेकुम याली मदद। वालेकुम सलाम पीर मौलाली मदद खुश खैर सफा त्यार मालिक है सोन ता पुत्र के घरों पर आयो तो ये बात हिन जी तालीम पूरी थी है कल मोटियो आयो अॻिते कोन पढ़ाईंदे त नौकिरी बोकिरी का वठी ॾींस। ॾिसूं था त ज़मीनूं पंहिंजो जाम आहिनि हाँ संभालींदो दुआ घुरूं का मिठाई मिठाई खड़ा असांखे बि मिठाइयूं जाम बाबा देगियूं लाईंदासीं फंडर कोंदासीं आजाद दुआ तो घुरो ते फंडियल देगूं असांखे खाराईंदो भाऊ वॾो। तव्हांजे छोकिरे खां पुछां मां घणी तालीम कई अथसि। भले भले वा पुछो अबा तालीम कई अथई? अबा घणी तालीम कराई अथई बा? अब आयो तालीम में इंग्लिश फुल कई आहे मूं। हाँ भलो थियो त पढ़ी त जी 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 कहिड़ी डिग्री करे आयो आं? डिग्री डॉक्टरी करे आयो आहियां। सुभान अल्लाह। पोइ ॿारनि खे सुइयूं मुख जूं हणंदे या? बाबो चए थो त हिते अस्पताल खोलियो पर मुंहिंजो त पाकिस्तान शौक़ु न आहे मां ॿाहिरि हलियो अच्छा ॿाहिरि मुल्क में डॉक्टरी कंदो सॼो होॾे। हाँ जी जी पोइ पघार बचाई ते मिलंदई? होॾे पघार घणी आहे भाउ असांजो बि ख्याल कजां। इलाज फ्री कंदुसि मां। नोलू खे अंग्रेजी में छा चइबो आहे डॉक्टर साहब? चइनि कहिड़ी चइबो आहे नोलू खे छा चइबो आहे अंग्रेजीअ में? चाचा नोलू खे अंग्रेजी में कबो आहे लोलू लोलू लोलू। वाह 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 वॾो इशारा। वाह तो सुणावा छोकिरो पढ़ी आयो आना वाल वठम। अस्सलाम वालेकुम भाऊ। वालेकुम सलाम। कुछ खैर बारी बाबू पुछा हैरान पुछा अब खैर कुछ उठा केरा हाल वाले कुछ नहीं डॉक्टर बढ़िया है खैर सा जी 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 वाह 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 चाचा चाचा खैर खैर वॾा ये हमरा केरा बाबा ई मुंहिंजो भाउ ॻोठ हूंदो आहे होॾे ज़मीनुनि ते। हाँ वो कम कंदो आहे हारी आहे न? हारी न आहे बाबा भाउ आहे मुंहिंजो। अच्छा अदा वॾा ॻोठ ॾांहुं सभिनी फरमाइश कई त छोकिरे खां हिकिड़ो सवाल पुछी अचिजां। चई त पुछांसि। पुछो बाबा पुछो वेठो आहे साम्हूं। पुट बेहवाल वॾेरे खे छा चवंदा आहिनि अंग्रेजीअ में? वाह बाबे ॿाहिरि फक वञे टन सवाल मथां सवाल जान की छॾियां। चाचा वॾेरे खे अंग्रेजी में साफ़ चइबो आहे यार ॻोठ ॾे त मुझेरी चवंदा आहिनि वॾेरे खे। पढ़ियो न आहे लॻे थो करियो आहे। अड़ी मूंखे पैसा ॾे त मां शहर मां थी अचां। कुत्ता कमीना पी के डेडी थो चई ना फरमान मां हलाई थो वॾा वे वॾा पप्पा ना वे वे छोकिरे खे अरे एॾे पी के डेडी चइबो आहे। हाँ बस अरे हाणे छोरे जी ॼारी फेराए छॾी पी के डेडी चइबो आहे जट बणा।